रेडियो पाकिस्तान कराची, हैदराबाद, लाड़कानो ऐं खैरपुर प्रोग्राम पेश कजे थो तारन भरी रात। तारुन भरी रात, तारुन भरी रात, तारुन भरी रात। गाढ़ा गुल गुलाब जा ओडण वरना अंग, तुंहिंजा बेतबहार में चोरिन वेठा चंग, पसी सोना संग बूहा उछलियम बार में। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम तारन भरी रात जो आगाज ऐं अव्हां जो मेज़बान मुनव्वर धारेजल। स्टूडियो इंजीनियर अब्दुल मजीद कटोहर, प्रोड्यूसर नज़ीर अहमद गिलाल। प्रोग्राम तारन भरी रात हिक ई वक्त पेश कयो वेंदो आहे रेडियो पाकिस्तान कराची, हैदराबाद, लाड़कानी ऐं खैरपुर तां सूबाई नशरियाती राब्ते ते। अॼोकी पेशकश रेडियो पाकिस्तान खैरपुर जी। जी कीअं आहियो तव्हां? ख़ुशबाश, चाक चङा, भला, ठीक ठाक? हा शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असां बि ठीकु आहियूं, ख़ुशि आहियूं। अल्लाह साईं जो करम आहे असां सभिनी ते ऐं अल्लाह साईं जी दरबार में इल्तिजा आहे त अल्लाह साईं असां सभिनी खे पंहिंजी हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं अल्लाह साईं असां जूं ही अणगड़ियूं, अणमयूं, अणॾिठियूं मोहबतूं, चाहतूं ऐं सिकूं सदा सलामत रखे। आमीन। हा, चवंदा आहिनि त हिक ॿिए सां मिलण जुलण सां, हाल अहवाल ओरण सां या के सूर सलण सां मोहबतूं वधनि थियूं, दिलि जो बार बि हल्को थिए थो। पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में न ईंदी आहे त अक्सर करे जॾहिं पाण हिक ॿिए सां कंहिं रस्ते राह में मिलंदा आहियूं त हिक ॿिए खे मयार या ॾोरापु ॾेई वठंदा आहियूं त छो भला मिलो ई नथा या काई सारे ई नथा लहो। हाणे इहा मयार इन सूरत में त ठीकु आहे जेकॾहिं कंहिंजी सिक सताए ऐं उन जे पाण हली वञिजे त पोइ उन जे तॾे ते वञी उनखे इहा मयार ॾिजे त तव्हां त सार न लधी, वरी बि असां तव्हां वटि हली आयासीं, इन सूरत में त इहा मयार ठीकु आहे। पर पाण कंहिं ॾे न वञिजे ऐं अचानक मिलण ते वरी हिक ॿिए खे ॾोरापा ऐं मयारूं ॾियण वारो आहे न अजीब अमल। सो केॾो न भलो चइबो जेकॾहिं असांखे कंहिंजी सिक सताए या कंहिं सां मिलण जे लाइ दिलि मजबूर करे त पोइ उन ॾे पाण हली वञिजे। छाकाणि त जेकॾहिं दोस्तीअ में अहिड़ा लेखा कबा त पोइ इहे दूरियूं ऐं फ़ासिला अची वेंदा ऐं